अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां हींअर मौजूदु आहियां उन जाइ ते जिथे तव्हांखे नज़र ईंदो हूंदो कुंवार ॿूटी। हीअ कुंवार ॿूटी सिंध जे नायाब नस्ल कुंवार ॿूटियुनि में शुमारु थिए थी, जंहिंमें संग थींदा आहिनि। हे कुंवार ॿूटी संगनि वारी। मां इहो ॿुधाईंदो हलां त हीअ कुंवार ॿूटी जो उहो ॿूटो आहे जेको तव्हां पंहिंजे घर में बि कंहिं नंढी कुंडीअ में पोखे सघो था। कुंवार ॿूटीअ जे काफ़ी फ़ाइदनि जे हुअण जे करे हीअ कुंवार ॿूटी ख़ासि करे ॿेराड़ियुनि जे घरनि में ऐं उन्हनि जे उताकुनि में ॾिठी वेंदी आहे। चाचो बि हिन ॻोठ जो हिते मोज़िज़ ऐं बुज़ुर्ग हितां जो ॿुधाईंदो त कुंवार ॿूटीअ मां आख़िर फ़ाइदा कहिड़ा आहिनि। चाचा, कहिड़ा फ़ाइदा आहिनि कुंवार ॿूटीअ मां? मुंहिंजो नालो अली नवाज़ आहे, मां भॻण आहियां पाण साथियो, अबड़ान लॻी पंहिंजे ॻोठ में वेठो आहियां। अर्ज़ु आहे त हीअ जेका कुंवार ॿूटी असीं मारू माण्हू पोखींदा आहियूं, हिन मां फ़ाइदा आया आहिनि त रिज़्क जे लाइ हीअ भली आहे। फिफड़ लॻंदा ढोर जा त हुनखे कुंवार ॿूटी खे चीरे उन में लूणु विझी ऐं नेराने हुनखे खाराइबी त फिफड़ ख़तमु थी वेंदा, ज़हराबाद थी सो ख़तमु थी वेंदुसि। या जेके ॿियूं बीमारियूं अंदरि जूं आहिनि जानवर जूं, चौपाए जानवर जूं, उहे ख़तमु थी वेंदियूं। घणियूं बीमारियूं आहिनि, छा ॿुधायूं। ऐं इंसान जो जेके गैस आहे उहो हब जा ठहंदा, माना हकीम ठाहींदा, हब ठहंदा, उहो हब खाईंदो त हुनजी गैस लही वेंदी। महिरबानी चाचा, ॾाढो सुठी ॻाल्हि ॿुधाई, जेका हिकिड़ी आम घरेलू नुस्ख़नि में कमु ईंदड़ चाचे ॻाल्हियूं ॿुधायूं। वधीक मालूमात वठंदासीं असां पंहिंजे दोस्त हकीम प्रोफेसर यार मोहम्मद नगराज खां। अचो त हलूं प्रोफेसर यार मोहम्मद नगराज ॾांहुं। जी नुमान भाउ, हे कुंवार ॿूटी असांजे सिंध जी न पर पूरी दुनिया में मशहूरु आहे। हिन जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। पुराणे दौर में त तक़रीबन घरनि खे ॿाहिरां काठियूं वग़ैरह लॻल हूंदियूं हिफ़ाज़त तहफ़ुज़ जे लाइ, जंहिंखे सिंधी में लोढ़ो चइबो आहे। उन जे भरिसां कुंवार ॿूटी पोखे छॾींदा, छो जो जेके नांग बलायूं थींदियूं आहिनि इहे कुंवार ॿूटी ते आशिक़ आहिनि, जंहिंजे करे उहे बलायूं वग़ैरह जेके आहिनि घरनि में न ईंदियूं ऐं अची करे कुंवार ॿूटी खे खाई या उन भरिसां आराम सुकून वठी वरी हली वेंदियूं। पर इन खे हिकमत जे नुक़्ते नज़र सां ॾिठो वञे त इन मां तमामु घणा फ़ाइदा आहिनि, जेके मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां। सभ खां पहिरियां त जेको असांजो इंसान जो अलाह ताला ख़ूबसूरत चहिरो पैदा कयो आहे, इन खे हसीन जमील बनाइण जे लाइ कुंवार ॿूटी अहम किरदारु अदा कंदी आहे। ऐं उनखां पोइ मादे जी अल्सर, अंदरि जिस्म में कंहिं बि जाइ ते सोज वग़ैरह हूंदी आहे त उनखे जेको आहे कुंवार ॿूटी जी जेका लिव अंदरां निकिरंदी आहे, उहा कढी करे खाराइण सां जेको आहे उनजी उहा तकलीफ़ ख़तमु थी वेंदी आहे। इंसान जे जिस्म में हिकु उज़ु आहे जंहिंखे तिरी सॾींदा आहिनि। उहा गरम खाधनि खाइण जे करे या गरम शयूं इस्तेमालु करण जे करे जॾहिं मादो गर्मी वठी वेंदो आहे त उहा तिरी सोज करे वेंदी आहे। जॾहिं उहा तिरी सोज करे वञे त उनजो अंग्रेज़ी दवाउनि ते तमामु घणो वक़्तु ऐं टाइम लॻंदो आहे ऐं माण्हू मुकमिल तरीक़े सां सेट न थी सघंदो आहे। पर हे कुंवार ॿूटी अहिड़ी वाइद शइ आहे जंहिंजे फरे मां तक़रीबन 3 इंच जो टुकड़ो हर रोज़ु सुबुह जो नेराने छिले उन मां लिव कढी जेकर नेराने तिरी जे सुगल माण्हूअ खे खाराइजे त 8 या 10 ॾींहंनि जे अंदरि अंदरि अलाह साईं जे फज़लो करम सां उहा तिरी पंहिंजी जाइ ते वापसि ऐं सही नमूने सां सेट थी वेंदी। गुर्दनि ते जेका सोज थींदी आहे उन्हनि जे लाइ बि असां कुंवार ॿूटी खे इस्तेमालु कंदा आहियूं। बवासीर लाइ जेके बि कंहिं बि क़िस्म जा जेके ट्यूब इस्तेमालु कया वेंदा आहिनि, बवासीर खे सुकाइण लाइ, मक़द में ख़ारिश जे लाइ, मक़द में सूर जे लाइ, उन में असां इहो कुंवार ॿूटी जी जेका लिव आहे इहा इस्तेमालु कंदा आहियूं त इन सां उहा ख़ारिश, सोज या सूर वग़ैरह सुकी ख़तमु थी वेंदो आहे। कुंवार ॿूटी राति जो जेकर हर रोज़ु माण्हू चहिरे खे हणे त चहिरे ते जेके बि दाग धप आहिनि उहे सभु ख़तमु थी वेंदा आहिनि। चहिरो नरम थी वेंदो आहे ऐं चहिरो साफ़ चमकंदड़ थी वेंदो आहे। ऐं उन खां पोइ कुंवार ॿूटी असां यूनान में जेके बि गोरियूं ॿधंदा आहियूं उहे मुख़्तलिफ़ पाणीअ सां अर्कनि सां ॿधी वेंदियूं आहिनि, पर सुठे में सुठियूं जेके गोरियूं साफ़ सुथरियूं ॿधी वेंदियूं आहिनि उहे कंहिं बि सुफ़ूफ़ खे, कंहिं बि पाउडर खे कुंवार ॿूटी मिलाइण सां कुंवार ॿूटी में अहिड़ी लचक ऐं चिकनाहट आहे जो कुझु टाइम थोरो सुकाए उन खां पोइ गोरियूं ॿधबियूं आहिनि त साफ़ सुठियूं ऐं सुहिणियूं गोरियूं ॿधजी वेंदियूं आहिनि। कंहिं बि क़िस्म जी गोरी ॿधणी हुजे त उन सुफ़ूफ़ में कुंवार ॿूटी मिलाइजे त बहितरीनु नमूने सां गोरियूं ॿधजी सघजनि थियूं।
अदर असल में हींअर तक़रीबन जेके मैखाना आहिनि जिथे दरवेश फ़क़ीर या मौलाई या मवाली तबिके जा माण्हू वेहनि था उहे उते पोखनि था, बाक़ी घरनि मां निकिरी वई आहे। असल में इन खे इन खुराक जेका आहे उहा छार आहे, जेका छेणनि वग़ैरह मां ॻोठ में बाह ॿारींदा हुया, उन बाह तां जेका छार बचंदी हुई उहा ज़मीन ते टेड़े उन ते कुंवार ॿूटी पोखे छॾींदा हुआ। पर असल में उन्हनि खे कुझु शयुनि जी ख़बर हुई। असां असुल हक़ीक़त खे छॾे करे जेके जल्दी फ़ाइदेमंद शयूं आहिनि ऐं जेके असांखे देरि पा फ़ाइदो नथियूं ॾियनि उन्हनि जे पोयां असां लॻी पिया आहियूं, जो असांखे क्विक एक्शन ऐं क्विक रिज़ल्ट जी ज़रूरत पइजी वई आहे। हींअर माहौल अहिड़ो थी वियो आहे। असल में मां सभिनि दोस्तनि खे, सिंध रहवासियुनि खे ऐं तमामु अकुल शऊर ऐं समझ रखंदड़ ऐं हकीम दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त हर घर में जेकॾहिं तव्हां कुंवार ॿूटी घणो न त खट जेतिरो टुकड़ो जेका तव्हां हणी छॾींदव ऐं उन जो इस्तेमालु जेको असां तव्हांखे ॿुधायो आहे इहो जेका तव्हां सही तरीक़े सां इस्तेमालु कंदव त इनशाला तव्हांखे डॉक्टरनि ॾे वञण जी ज़रूरत कान पवंदी ऐं न वरी तव्हां कंहिं बीमारी में मुब्तला थी सघंदव।